अस्सलाम वालेकुम दोस्तों, फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तों अॼु असां सफ़ाई खैरपुर नाथन शाह जे सफ़ाई ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों खैरपुर नाथन शाह जे सफ़ाई जे लाइ जेके बि सभु सुजाॻ धुरियूं आहिनि सभु मुतफ़िक़ आहिनि ऐं उन लेवल सां चोथों मरहलो आहे ही जलसल जुलूसनि जो। त हिन महिल ताईं न MPA न MNA राब्तो कयो आहे। सफ़ाई बि जे खां बि नथो मिले खैरपुर नाथन शाह खे। त इहे माण्हू जेके हिन महिल तहरीक पिया था हलाइनि, का माना नौकिरी लाइ तहरीक नथी हले, कंहिं माना स्कूल ठाहिराइण लाइ माना तहरीक नथी हले, कंहिं अस्पताल में दवा न हुजण जे करे तहरीक नथी हले, कंहिं रोड ठहिराइण लाइ ही तहरीक नथी हले, कंहिं नाली ठहिराइण लाइ ही तहरीक नथी हले। सिर्फ़ु सफ़ाई जे लाइ ही तहरीक हले पई। हाणे सफ़ाई कराइण जे लाइ बि ही माना सॼो शहर हिकु तरफ़ थी बीठो आहे, त बि त MPA MNA तवजो नथा ॾियनि। त मां इहो चवणु चाहींदुसि त पोइ अहिड़नि खे वोट छो ॾिजे। सिर्फ़ु मामूली मसइलो आहे जंहिंमें 5 बाला बि ही नथा ॾेई सघनि शहर जे उनखे माना सफ़ाई जे लाइ। त पोइ उहे बाला सुपेत पोश हुजनि या होरो हुजनि, त बि त बाला त सरबा उहो कहिड़ा बि क़ौम जा हुजनि, मतलब मुस्लमान ई हुजनि, त बि त इन में भर्ती थिया हुजनि, त बि त उहे बाला सरबा छो त सुफ़ेद पोश आहिनि, त बि त बाला आहिनि। जेकॾहिं सुफ़ेद पोश न आहिनि त बि त बाला आहिनि। उहे हिननि जो कमु आहे ई नालियूं ऐं गटर साफ़ करणु, रस्ता साफ़ करणु। उन्हनि खे उन पघारूं ईअं पिया था ॾियनि, वेहारे पिया था खाराइनि ऐं सफ़ाई जो निज़ाम धर्म भरम लॻो पिया। दोस्तो मां हिन तहरीक वारनि खे जे ॾाढो 2 ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि, सलाह मसलत लाइ उन्हनि खे हिकु मशवरो ॾींदुसि। त पहिरीं इहा ॻाल्हि त इन तहरीक खे खणी वञी ऐं खानपुर जूने जे घर माना इन MPA जे माना ओताक ते धरणो हणनि, या वञी सीता में वञी माना MNA जे दर ते धरणो हणनि। पहिरीं सलाह मां इहा उन्हनि खे सलाह मसलत ॾींदुसि। ॿी सलाह मां हीअ ॾींदुसि त या त जेके बि माण्हू आहियो, जेके मुतफ़िक़ आहियो इन माना इन में, त उहे सभु ॿधी करे पंहिंजे तालुके मां हिकु MPA चूंडियो, जंहिं लाइ तव्हां पंहिंजो MPA चूंडींदो पंहिंजे शहर जो खैरपुर नाथन शाह जो। उन जे लेवल सां हिन महिल तव्हां सभु मुतफ़िक़ आहियो। तव्हांखे अहिड़ो माण्हू बि नथो सुझे त को जेको अहिड़ो अहल हुजे जेको MPA जे लाइक़ु जंहिंखे तव्हां चूंडियो। पर जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजे तालुके में अहिड़ो अहल नाहे, MPA जे लाइक़ु को नाहे, त पोइ हिन तहरीक खे या छॾे ॾियो। मूंखे त इहो सम्झ में थो अचे तव्हां जेको तहरीक हलाई आहे सिर्फ़ु सफ़ाई जे लाइ, इहा मामूली ॻाल्हि आहे सफ़ाई। तव्हां मामूली ॻाल्हि जी सफ़ाई जे तहरीक खे कामयाबु नथा करे सघो। बाक़ी नौकरियूं कीअं वठी सघंदो, रोड रस्ता कीअं ठहिराए सघंदो, नालियूं कीअं ठहिराए सघंदो, दवाऊं अस्पतालनि में कीअं वठी सघंदो, तइलीम जी हालात खे कीअं सिधो करे सघंदो। तव्हां कहिड़े लेवल सां तव्हां शऊरी माण्हू आहियो। मां त इहो त चवां तव्हां शऊर हूंदे बि ॼण जो बेशऊर आहियो। तव्हां हिन महिल ताईं MPA MNA जा मोथाज लॻा पिया आहियो ऐं हिकु सफ़ाई जो निज़ाम लाइ मामूली निज़ाम जो मसइलो बि हल नथा करे सघो। दोस्तो जेकॾहिं तव्हां मसइलो हल नथा करे सघो, चुप करे वेही रहो, हरूभरू। या त इन तहरीक खे खणी वञी उते माना ज़फ़र लिगारी ऐं जे पुटनि जे उन दर ते उते वञी सीता में धरणु हणो, या त खानपुर जूने जे में धरणु हणो। असुली ॻाल्हि जो मक़सद जो मुंड वठो। जिन माण्हुनि त असांजे खैरपुर नाथन शाह जा 9 माण्हू शहीद कराया, उहे हिन महिल शहीद करायूं पंहिंजूं सीटूं पकियूं कयूं वेठा आहिनि। उन्हनि जो त तव्हां ते निगाह ई नथो ॿुधे। तव्हां जेसीं ताईं होशियारी न वठंदो, पंहिंजे सुजाॻी न कंदो, जेसीं ताईं पंहिंजे हक़ूक़ जे हासिलात लाइ जिदोजहद न कंदो, जेसीं ताईं हो तव्हां हिते थोरी हुननि जो निगाह ॿुधंदो त हिननि जो हाणे तहरीक पियो थो हले, असां हुननि सां वञी उते वञी सलाह मसलत करे हुननि सां ठाह करे हुननि खे सफ़ाई कराए ॾियूं। सफ़ाई त नंढिड़ो मसइलो आहे। सफ़ाई कहिड़ो आहे जो 5 बाला बि तव्हां नथा हुननि खां वठी सघो। दोस्तो सुजाॻ थियो। तहरीक खे मज़बूत करण लाइ त हौसले ऐं जुरत जी ज़रूरत आहे। जॾहिं तव्हां सां सभु सहाफ़ी बि गॾनि, सभु शहरी बि गॾनि, सभु तंज़ीमूं बि गॾनि, त बि तव्हां सुस्त लॻा पिया आहियो ऐं हिन महिल ताईं 4थे मरहले ताईं बि तव्हां मसइला हल न करे सघिया आहियो। हाणे मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि ऐं इहो अर्ज़ु रखंदुसि, या त हिन तहरीक खे ख़तमु कयो, या त इन्हनि जे शहरनि में खानपुर जूने जे में वञी धरणो हणो, या सीता में वञी धरणो हणो, तॾहिं वञी कामयाबु थींदो। या त पंहिंजो माण्हू हिन केन शाह जो MPA जे लाइ चूंडियो। तव्हांजे माना खैरपुर नाथन शाह में काफ़ी माण्हू अहल आहिनि, मगर तव्हां उन्हनि खे अहल नथा सम्झो। तव्हांजी क़िस्मत। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।